बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वेलकम बैक। मां ठारा अहमद खोसो, IBA JEST 2018। अॼु हिकु नए उनवान सां हाज़िर थिया हूँ। इंतिहाई आम उनवान आहे मैथमेटिक्स में त मकानी मुल्ह, जंहिंखे इंग्लिश में चयो वेंदो आहे प्लेस वैल्यू। प्लेस वैल्यू मकानी मुल्ह। हाणे तव्हां ॾिसो त अदद साॻिया ई हूंदा, अदद सेम हूंदो। हीअ अदद ऐं हिकिड़ो अदद लिखां थो 5, ठीकु आहे। मूं हिकु अदद लिखियो आहे 5। हाणे हिन अदद जी हिन जॻह ते आहे त हिन जो मुल्ह आहे एको। 5 एका माना 5, माना हिन जो सिर्फ़ु मुल्ह जेको आहे 5 एका 5 माना 5 ई आहे। जॾहिं साॻी 5 अदद असीं हिन जॻह ते लिखूं था पिया हेॾे, त अदद साॻियो ई 5 आहे, पर हिन जो मुल्ह हाणे वधी वियो आहे। ॾिसो, कपिड़ा ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ो हीउ कपिड़ो आहे जेको हीअ बेडशीट आहे, ठीकु आहे, मुंहिंजी बेड ते रखियलु आहे। ॿियो उहो कपिड़ो आहे जेको क़ुर पाक जे क़ुर पाक जे मथां गिलाफ़ आहे। हाणे उनजो मक़ाम, उनजो मुल्ह, उनजी क़ीमत, उनजो क़दुरु वधीक आहे। हिन कपिड़े जी क़ीमत ऐं क़दुर में क़दुरु कान्हे, छो त उनजी जॻह छा आहे, जॻह जे करे उन शइ जी मुल्ह आहे। ईअं ई अददनि जी बि ईअं आहे त जेको अदद जॻह थो बदिलाए। हाणे हिते साॻियो ई अदद 5 आहे, हिन जॻह ते अची वियो त हिन जो मुल्ह छा थी वेंदो, 5 अची वियो ॾहाका में। 5 छा में अची वियो, 5 अची वियो ॾहाका। ॾहाका खे इंग्लिश में चइबो आहे टेंस। त जॾहिं 5 ॾहाका जे अची वियो, यानी 5 टेंस जे मक़ाम ते अची वियो, त हिन 5 जो जेको मुल्ह आहे उहो, फॉर एग्ज़ाम्पल 5 इन टेंस। हाणे ॾिसो, हिते 5 एका आहे माना यूनिट्स, हिनखे इंग्लिश में चइबो आहे यूनिट्स, ठीकु आहे। हाणे 5 इन यूनिट्स, 5 इन यूनिट्स, इन जो मुल्ह साॻियो 5 ई आहे। साॻियो उनजो मुल्ह छा आहे, 5 आहे। हाणे जॾहिं अदद 5 जॻह बदिलाए टेंस वारी जॻह ते अची वियो, ॾहाके वारी जॻह ते अची वियो, त हिन जो मुल्ह छा थींदो, 5 इन टेंस 50। घणो थींदो, 50 थींदो। 5 इन टेंस 50 मीन्स 5 ॾहाका में 50। हाणे हीअ मां अदद लिखियो आहे हिते, हिकिड़ो लिखियो आहे हीअ, ॾिसो हे 5, साॻी भरे में मां ॿियो 5 थो लिखां, त हीअ घणा थी विया, 55। 55 मीन्स 55। हाणे छा आहे, 5 जेके हीअ आहिनि, हीअ जेकी 5 आहिनि, इहे यूनिट्स आहिनि। इहे छा आहिनि, यूनिट्स मीनस एका। हिन जो मुल्ह साॻियो एको ई आहे, हिन जो मुल्ह एको ई आहे। ऐं हीअ जेको 5 आहे इहो इन टेंस आहे, इन टेंस माना हीअ छा में आहे, हीअ ॾहाका में आहे। त अदद त साॻियो, हीअ बि 5 आहे, हीअ बि 5 आहे, पर जॻह तब्दील हुअण जे करे हिते 5 जो मुल्ह 5 ई आहे, यूनिट्स में 5 जो मुल्ह 5 ई रहंदो। ऐं ॾहाका में 5 इन टेंस, 5 ॾहाका में जेको मुल्ह हूंदो उहो छा थी वेंदो, 50 बणिजी वेंदो। घणो थींदो, 50। हाणे 50 वाधू इहे 5, त छा थी वियो, अदद घणनि जो थी वियो, 55 थी वेंदो। अहिड़ी तरतीब सां जीअं अदद पंहिंजो जॻह बदिलाईंदा वेंदा। हाणे मिसाल हिते मां 3 लिखियो आहे, हीअ एका आहे, हीअ ॾहाका आहे, हीअ 100 आहे। एका ॾहाका 100 अदद। हाणे ॾिसो, हीअ अदद 5 आहे, हीअ बि 5 आहे, हीअ 3 आहिनि। हिते अदद जो जेको डिजिट आहे, डिजिट त 5 खां नंढो आहे, पर जेके मुल्ह आहिनि टिनि जी हिन खां वधीक आहे, छो त हीअ 5 50 खे शो थो करे, हीअ 3 छा खे थो शो करे, 300 खे शो करे थो। उमेद त सम्झी वेंदो इंशाअल्लाह। नेक्स्ट वीडियो सां वरी तफ़सील सां सम्झंदासीं, ऐं हीअ जेके टॉपिक आहिनि इहे ई हल कंदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।